नवाबशाह में शेरन की तफरी ॾियण लाइ सकाफ़त खाते जे साका सां स्टेज नाटक करायो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल अदाकारनि हिस्सो वरितो। तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ कीरी जी रिपोर्ट में। सकाफ़त खाते पारां नवाबशाह जे ओपन एयर थिएटर में स्टेज नाटक सुख जी वस्ती थियो। मुसीबत थध में पकोड़ा वो हिते कोने मां के बोलिया पई उन्हू के भी और कई के इते असां मां कंहिंखे बि इज्जत ऐं ज़मीर जी ज़रूरत न आहे। इज्जत ऐं ज़मीर का जुती त नाहे जो उघाड़नि पेरनि में पाए सघे। जंहिंमें कराची हैदराबाद जे सीनियर अदाकारनि सां गॾु नवाबशाह जे अदाकारनि पिण हिन ड्रामे में पाण निभायो। रूस जे लेखक मैक्सिम गोरकी जे ड्रामे के आगा सलीम तर्जुमो करे सुख जी वस्ती बनायो, जंहिंखे नवाबशाह जी स्टेज ते सजायो वियो। असांखे ख़बर आहे 6 महीना साल इन्हनि खे लॻू वेंदो आहे, पोइ इहे रिहर्सल करे ऐं अवाम जी दिलि ख़ुशि ऐं उन्हनि खे तारीख़ी शयूं ॿुधाइण जे लाइ वीचारा महिनत कंदा आहिनि। अॼु इम्तियाज़ कीरे हिन सॼे कठ खे गॾु करे अॼु हिकु नओं रूह ऐं नओं हिकिड़ी फूक फूकी आहे त आउं इम्तियाज़ कीरो साहब ऐं सॼी टीम खे हिकु दफ़ो ॿीहर हिन कामयाब ऐं बहितरीन प्रोग्राम करण ते मुबारकबाद पेश कयां। अॼु जेको प्रोग्राम थियो आहे ड्रामो, हिते स्टेज ड्रामो थियो आहे सुख जी वस्ती, तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। ॾाढो सुठो प्रोग्राम हो ऐं हिन धरती टीवी जे तवसुल सां असां सभिनी जेके आहिनि नवाबशाह जे वासियुनि खे इहो पैगाम ॾियण था चाहियूं त आईंदा वरी ॿीहर जॾहिं बि प्रोग्राम थिए त वधि खां वधि शिरकत कयो। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हो, असांखे जेको आहे ॾाढो सुठो लॻो। ड्रामो सीरियल आहे सुख जी वस्ती तमामु बहितरीनु असांखे लॻो, जेको असां इंजॉय कयासीं त नवाबशाह जी आवाम बि इंजॉय कयो ऐं अहिड़ा प्रोग्राम शहीद बेनज़ीर आबाद में थियणु खपनि। असां कल्चर डिपार्टमेंट खे इहो ई चवंदासीं त जेकी शहीद बेनज़ीर आबाद में या ॿियनि ज़िलनि में तव्हां प्रोग्राम करायो था त महिरबानी करे असां शहीद बेनज़ीर आबाद में सभिनीनि कैरेक्टरनि जेको आहे सो माना पंहिंजी पंहिंजी जाइ ते तमामु बहितरीनु निभायो ऐं सुठी परफॉर्म कई। असांजे ओवरऑल असांजा नवाबशाह जा सिर्फ़ु 4 कैरेक्टर मौजूदु हुया हिन में प्रोग्राम में। आसिफ़ जो हुयो, रहीम अंसारी, असलम शाद ऐं इम्तियाज़ कीरियो चइनी तमामु सुठो निभायो। उनखां अलावा हैदराबाद ऐं कराची खां आयल जेके दोस्त हुया, इसरार लिगारी साहब, अकील कुरैशी साहब ऐं उमेर भुट्टो साहब ऐं जेके लेडीज़ आर्टिस्टनि में हुयूं, ज़ारा चांडियो हुई, संध्या सिंधी हुई, सिवरा शेख हुई ऐं ॿी जेका सनिया गुल हुई, सना गुल, इन्हनि बि तमामु सुठो परफॉर्म कयो। अहिड़ियूं कहाणियूं थियणु खपनि, ही इस्लाही कहाणियूं आहिनि, ॿुधो नी, तमामु बहितरीनु नमूने। इहो ड्रामो साॻियो 30-35 साल पहिरीं मूं पर्सनली PTV ते ॾिठो। उनजी जेका हौसला अफ़ज़ाई थींदी आहे त उनखां बहितर किरदारु कंदो आहे ऐं मीडिया बि असां सां हर दफ़े तावन करे थी ऐं कल्चर डिपार्टमेंट जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन अॻु में असांखे प्रोग्राम ॾिनो, ही प्रोग्राम ॾिनो ऐं इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त इन खां बि सुठा प्रोग्राम असां हुन खां खणंदासीं ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त नवाबशाह में का बि तफ़री कान्हे का, नवाबशाह खे सुठी का तफ़री मिले। शहरनि चयो त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थियणु खपनि त जीअं हिन बेचैनी वारे दौर में इंसान कुझु घड़ियुनि लाइ लुत्फ़ अंदोज़ थी सघे। कैमरामैन आज़म अली भट्टी सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाबशाह।